राजा तो ख़बर आहे त असां हिन तरह जा बादशाह आहियूं। हिते जेको बि जाइज़ नाजाइज़ कमु थींदो आहे उहो असांजी सरपरस्ती में थींदो आहे। आउं तव्हांजी ॻाल्हि सम्झी कोन सघियुसि। छा मतिलबु आहे तव्हांजो? मतिलबु इहो आहे त असां क़दुरु वारा माण्हू आहियूं ऐं दिलेर माण्हू जो क़दुरु करणु असांजे उसूल में शामिल आहे। मां इहो थो चाहियां त तूं असांजे कारोबार में अच, इज़त भी कमाईंदे ऐं पैसो भी कमाईंदे। मूंखे पैसे पाई जी का बि ज़रूरत न आहे आलम ख़ान। ऐं हा, मूं इहे सभु कम छॾे ॾिना आहिनि। आलम खान खे जवाबु ॾियण जो अंजाम ॼाणी थो? आउं तव्हांजी धमकियुनि खां नथो डिॼां। ऐं हा, मूंखे हाणे घणो तंग कयो वियो त हिन जो अंजाम ॾाढो ख़राबु। तुंहिंजो बंदोबस्तु करणो ई पवंदो। वडेरे आलम खान सां गॾु ग़लति कारोबार में कमु करण जे इनकार खां पोइ हिकु ॾींहुं हू जीअं हाज़िरी भरण आया त ज़ालिमनि हुननि खे जुदा करे छॾियो। वडेरे आलम खान राजा खे कूड़े केस में पुलिस तां गिरफ़्तार करे छॾियो। राजा खे 5 साल सज़ा ॿुधाई वई ऐं जॾहिं राजा 5 साल क़ैद काटण खां पोइ वापसि आयो राजा के 5 साल कैदम थी विया आहिनि। अलाए कॾहिं आज़ादु थींदो। नंढे हूंदे केॾो न शरारती हो। अची वियो आहियां। इंशाल्लाह सभु कुझु ठीकु थी वेंदो। पुट, मूं बि तोखे औलाद वांगुरु पालियो आहे। हाणे कंहिंसां बि झेड़ो झटो न कजां ऐं पंहिंजी महिनत मज़ूरी करे खाइजां। हाणे तव्हां सां वाइदो थो करियां त कंहिंसां बि झेड़ो झगड़ो न कंदुसि ऐं किथे का सुठी लिखाई पढ़ाई जी नौकिरी मिली वई त ज़रूरु कंदुसि। शाबाश पुट। हा, मूं मल वीचारी बि तुंहिंजो पुछंदी आहे। राजा तू? अच्छा हाणे वाइदो कर त मूंखे अकेलो छॾे न वेंदे। मां तोसां वाइदो थो कयां त हाणे जीअं तूं चवंदी तीअं आउं कंदुसि। हाणे तूं वञ। मां वञा थो, पर हिकिड़ी शर्त ते, सुभाणे मूंसां बाग़ मिलण ज़रूरु ईंदे। ठीकु आहे? हाँ, मां ईंदसि।
अर्ज़ु असांजी बटाई कई वञे। असांजो अन्न अछो थियो पियो आहे। भला न बटाई कराईंदो त पोइ असां सरकार जा कड़ खड़काईंदासीं, अदालत ताणी वेंदासीं। जेको आलम खान जी अदालत छॾे कानून जा दरवाज़ा खड़काईंदो न सां इहो ई अशर थींदो। हिन जो लाश खणी कुतनि जे हवाले करे छॾियो। असांजी हद में ॾोह वधी विया आहिनि। चोरी फुर अगवा रोज़ जो मामूल बणिजी चुको आहे। DPO साहब जो ॾाढो प्रेशर आहे। ॾोहनि खे बुजो ॾियणो पवंदो, न त पंहिंजा टपड़ गोल करणा पवंदा। सर ॾुहारी हथ लॻनि त ॾोह घटि थियनि। तुंहिंजो छा मतिलबु आहे त ॾुहारनि खे कीअं बुजो ॾिजे? सर पथारीदार वॾेरा ऐं क्रिमिनल माण्हू अरेस्ट कजनि त ॾोह अर ख़ुदि ख़तमु थी सघनि था। हिन तरह जो वॾेरो ऐं चङो मुड़ुसु आलम खान आहे, छा इहो ॾोह थो कराए? त हिन ॻोठ में या हिन तर में जेको बि ॾोह थिए थो रेस आलम खान खे ज़रूरु ख़बर हूंदी। तुंहिंजो दिमाग़ ख़राबु थियो आहे? हिकु राज भाग वारे माण्हू ते इल्ज़ाम थो हणी। वॾेरो हाकिम खान बि त हिन ॻोठ जो आहे। सर हाकिम खान जी एतिरी हैसियत न आहे जेतिरी आलम खान जी आहे। चइबो त तूं बि हिन सां इतफ़ाक़ थो करी। सर ॾिसो न, ॻोठ जे 12 छोकिरा अॻवा थिया आहिनि ऐं माण्हू सभु आलम खान वटि वेठा आहिनि। फिज़ूल बहस जी ज़रूरत न आहे। तव्हां ॻोठनि में रेड कयो, माण्हू ॿधो, DPO साहब थी सघे अॼु अचे, असांखे कुझु गिरफ़्तारियूं ॾेखारियूं पवंदियूं। मूं तोला सुपारी आंदी आहे। छा तूं मूंसां एतिरो प्यार कंदो आहीं? चरी आऊं तोखे अम्मा खां बि वधीक प्यार थो करियां, सची बची। खबरदार भूरी, जे इहा शइ खाधी अथई इहा शइ चोरीअ जी न आंदी अथई, चोरीअ जी न। भूरी न, हीअ शइ चोरी ई न। हा बेरा मन ख़बर ढगे जो छा थियो? यारनि सां सिर लॻे रहे आलम खान। ढगो महफ़ूज़ आहे, बाक़ी जीअं ई माल मिलंदो त ढगी मासो कटी छॾो। मूंखे तमां इहा ई उमेद आहे बेरा, पर हिन ॻाल्हि जी कंहिंखे का कुणक न पए। यारनि सां सिर लॻे आलम खान। पंहिंजे कारोबार जी कंहिंजे फरिश्तनि खे ख़बर कान पवंदी। इहो त ठीकु आहे, पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूंखे मुंझाए विधो आहे बेरा। अञा ताईं हिन धरतीअ ते अहिड़ो को माउ जो लाल पैदा ई कोन थियो आहे जेको तुंहिंजे परेशानी जो सबबु बणिजे। ॿुधो त राजा सज़ा काटे ॿाहिरि अची शरीफ़ थियण जी कोशिशि थो करे। तूं जेकॾहिं हुकुम करी त सिर रुलाए छॾियासि। तदो थी बराम खान थी। अहिड़े माण्हूअ खे जोश सां न पर होश सां कोड़की में फासाइबो आहे। बहरहाल तूं भले वञ, मां सोचे सम्झी करे पोइ तोखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। यारनि सां सिर लॻी रे आलम खान। ठीकु आहे, बेड़ा ई पार। माशाअल्लाह।
खुदा करे त पाण हमेशा ईअं ई गॾु हुजूं, जीऊं बि गॾु त मरूं बि गॾु। जीअं मच्छी पाणी बिना ऐं रोशनी सिज बिना अधूरा आहे, तीअं हाणे तोखां सवाइ ज़िंदा नथो रही सघां। तूं मुंहिंजी ऐं आउं तुंहिंजो थी चुको आहियां। मोहब्बत में त हज़ारे ई इम्तिहान ॾियणा पवंदा आहिनि। ऐं हर इम्तिहान ॾियण लाइ तयारु आहियां। आउं त करे बि छा थी सघां, मां त हिकु औरत आहियां। बसि हाणे त हिकिड़ी ख्वाहिश आहे, जल्द खां जल्द तोखे ॻाढ़ो वॻो पाराए हमेशा हमेशा लाइ पाण सां गॾु थी। बुख लगी है ॾाढी, अञा मूं महिल कोन आई आहे। ख़बर न आहे देरि कई आहे, ॾाढी बुख बि अॼु ॾाढो सतायो आहे, अॼु कमु बि ॾाढो कयो आहे। चओ कोन था बाबा, तूं वॾो भाउ वेठो आहे, आउं छा चवंदो था? तूं त पंहिंजे भेण जो ख़्यालु कर न बाबा, आख़िर जवान थी वियो यार, तुंहिंजो बि फर्ज़ु आहे। बाबा मानी बाबा हेतिरी देरि मां असांजी त हिते बुख में आंदा पिया निकिरनि। वो बाबा भूरीअ सां रांदि खेॾण वई हुयसि न, इन लाइ विसरी वियसि। सॼो ॾींहुं भूरी सां रांदि खेॾण वई हुयसि, असां लोग ख्याल ई कोन्हे को, सॼो ॾींहुं कमु करे करे मरी था वियो। ऐं तूं तुंहिंजो ख़्यालु छो रखां? पंहिंजो ख़्यालु करण वारी वठी छो नथो अची? जेसिताईं मुंहिंजी प्यारी भेण मूं महिल न वेंदी त पोइ मां पंहिंजी कुंवार कीअं वठी ईंदुसि? तव्हांजूं प्यारी कयूं, तव्हां वञो, पोइ सारो थींदो। कीअं बाबा? हा रखो हाणे ते मानी बाबा, इहो कम खे पोइ कयूं था। ठीकु आहे बाबा, तेरी मानी। हा आंधा था निकिरनि, इहो कमु करे करे। हाय हाय जेकॾहिं तो मूंसां प्यार न कयो न त आउं ज़हर खाई ख़ुदकशी करे छॾींदुसि। शुक्र करजो मां तोसां ॻाल्हायां थी, न त वती यार रुलंदो। हल हल थोरो अथई मुंहिंजो, जो मूं जहिड़े नौजवान तोसां इश्क कयो आहे। निकिरू तूं, मोचड़ा न खाई। मुमल ओ मुमल, आता ज़ाहिद किथे आहे? असां वारा त बनी ते वियल आहिनि, पर तुंहिंजो कहिड़ो कमु आहे दादा? चरी पंहिंजी हाणे मंगणी थियण वारी आहे, ऐं हा अदा ज़ाहिद सां बि ॻाल्हि पकी थी वई आहे। तुंहिंजो कसम। हाणे तूं वञ, किथे बाबा वारा अची विया त हाणे त दिलि चवे थी त पल पल तोसां गॾु हुजां। तूं वञ न। हल न मिठू दिलो न करे, मुझी जान बजान जलाए तो, जान बजान जलाए तो, जान बजान जलाए तो, पूरी मुसा छो न गलाई थी। निभागा कारो थई मुह, ये तीअं तो भाई मुझो आवाज वाहेड़े पुट तुंहिंजो आवाज़ जहिड़ो कुत्ते खे ठक लॻो। भला ॻाल्हि ॿुध, हिते धिका छलायो खाई है? हिकिड़ी फिल्म पियो ठाहियां, हीरोइन जी ॾाढी तलाश आहे। ॻाल्हि ॿुध यार, हीरोइन पंहिंजे घरां वठी अच, बाक़ी हीरो हाज़िर आहे। यारनि सां सिर लॻी आलम खान, ॾे ख़बर महलो घुरायो अथई। ये राजा छोरो असांजे अॻियां सीनो साहिब पियो हले, हिनखे सबक सेखारणो आहे। यारनि सां सिर लॻे आलम खान, तुंहिंजो हुकुम खपे, हुकुम। भेण
बैराम असांजे ॻोठ जे उजड़ियल बाग में हिकु गुलाब जो गुल टिड़ंदो नज़र थो अचे। मां उन गुलाब जे गुल जी सुरहाण वठण थो चाहियां। गुल हुजे या मुखड़ी, समझ त तुंहिंजे मुठ में आहे। कीअं बि थिए बैराम, मां राजा जी मंग मूमल खे पंहिंजे बिस्तर जी ज़ीनत बणाइण थो चाहियां। इहो कमु थी वियो। मां राजा सां अहिड़ो हशर कंदुसि जो सॼी ज़िंदगी यादि रखंदो। हू न मरी सघंदो ऐं न चेरो रही सघंदो। ओ पिला अज प्यार दा प्याला साकी दिस जमाना करे निकी गल तुझ में दौलत दी कमाले निकी गल तुझ मेरा इश्क भी तू मेरा यार भी तू मेरा दीन भी तू ईमान भी तू। खबरदार खबरदार जो कदम मत उठा दे। मेरी गल भी तू मेरा जिस्म भी तू मेरी रूह भी तू जिंद जान भी तू मेरा किबला काबा मस्जिद में मर मुझ पे कुर्बान भी तू मेरे फर्ज फरीज़े जिज़बाता साम सलात से अजान भी तू मेरा धर्म भी तू मेरी धर्म भी तू मेरी शर्म भी तू मेरी शान भी तू मेरा जिक्र भी तू मेरा फिक्र भी तू मेरा ज़ौक़ भी तू मुझे बात भी तू निकली निकल तुझ में दौलत दी कमाल। मुझे मम्मा ने गिरा मुझे मम्मा सूबेदार ॻोठ में जेका इहा छोकिरी अॻवा थी आहे तो हिन जे सिलसिले में छा कयो आहे? साईं असां कुझु शकी माण्हू गिरफ़्तार कया आहिनि। वधीक साईं जिन जेको हुकुम कनि। बेॾोही छो गिरफ़्तार कया अथई? जे साईं जिन हुकुम कनि त छॾे ॾियूं। ॿियनि सभिनी मां हथ कढे न राजा खे गिरफ़्तार कर। पर साईं राजा खे कीअं गिरफ़्तार कयूं? राजा त बेॾोही आहे। तुंहिंजे नज़र में हू बेॾोही आहे पर मुंहिंजे नज़र में हू ॾोही आहे। हुन छोरे खे गिरफ़्तार करे न छोकिरी जो केस हुन जे मथां मड़। जेको हुकुम साईं, विझूं था काठ में। मां बि इहो ई थो चाहियां। पूरी देर कई आहे भाया तो हुती मूमल सां गॾु। ख़ैर कयूं सां इंतज़ार भाया तो सताइण थी चाहे। ख़ैर ॾिसूंसि था। अरे हाँ बाबे मरिया त चयो हो जेकॾहिं न फीड़ू कढबो त हिकिड़े मिंट में भूरी हुजे ॻाढ़ी कुआर हुजे ठक जी कदमन में कंदी। अॼु था अहिड़ो फीड़ू कढूं जो भूरी त छा पर भूरीअ जी माप जी ठक कंदी। भूरी अच मुंहिंजी भूरी अच मुंहिंजी भूरी अच मुंहिंजी भूरी अच मुंहिंजी भूरी भूरी अच मुंहिंजी 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 हाय अची वई आहे भूरी। एॾी देर कबी आशा हाय 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 किथे हाय 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 हाय। अरे भूरी तोरी छोड़ी करें गा थी हाय। अरे ले खन्ना लत हो जाई रतो तो मुझे इश्क जो तख्तो यूं धो करे छॾियो। अरे आऊं आया मो जो ही तो भूरी दा इश्क करे। अरे कुछ शर्म कर। वो ठयो न्याणियो मारू भेनरू दियोन।
बराबर खान मुझे पुट कुछ ॾींहंनि खां पोइ इम्तिहान पास करे वापस पियो अचे। थोरनि ॾींहंनि लाइ तोखे पासीरो रहणो पवंदो। यारनि सां सिर लॻे आलम खान, असांजो अचूलो नज़र कोन ईंदो। ऐं ॿियो त असांजे कारोबार में कंहिंखे इन ॻाल्हि जी ख़बर न हुजणु घुरिजे। यारनि सां सिर लॻे रहीस, तोखे त ख़बर आहे त बहराम खान पंहिंजे ज़बान जो केॾो पको आहे। हीअ ज़बान कटिजी त सघे थी, लेकिन पंहिंजे यारनि जे ख़िलाफ़ कॾहिं कान ॻाल्हाई। ठीकु आहे बराबर खान, हाणे तव्हां वञो कंपाउंड ते, मां तव्हांखे वरी घुराए वठंदुसि। यारनि सां सिर लॻे। अड़े वरी कहिड़ो मसलो खणी खड़ो कयो अथई? साईं सुहिणो चवंदो सच, कावड़ लॻेव त भले लॻेव। जेका साईं ज़मीन तव्हां रिछ ऐं कुते जी वेढ़ लाइ सोची आहे, उहा साईं कान थी मिलेव। अड़े कंहिंजा ॾींहं पूरा थियनि जेको हाकिम खान खे ज़मीन नथो ॾे? साईं उहो ॿियो केरु बि न, इहो आलम खान। आलम खान? अड़े आलम खान केरु थींदो आहे असांखे ज़मीन न ॾियण वारो? या ज़मीन असांजी आहे? हाकिम इहा ज़मीन असांजी आहे। आलम खान जेकॾहिं इन ज़मीन जे ॿिनि एकड़नि ॾांहुं जंहिं बि क़दम वधायो त उनजो मां टंगू भई छॾींदुसि। जेकॾहिं अॼु मुंहिंजे तॾे ते न हुजी हा त पोइ तुंहिंजे मुंहिंजे पाणी जी ख़बर पइजी वञे हा। थधो थी ॻाल्हाए आलम खान, हिन ज़मीन ते सालनि खां रिछ ऐं कुते जी बचत थींदी आई आहे। तोखे अड़ी करण जी कहिड़ी ज़रूरत पई? मां हिननि शौक़नि जे लाइ इहा ज़मीन कोन ॾींदुसि हाकिम। इन जो मतिलब त तूं मेले में फशरी करण थो चाहीं? न न न, कॾहिं बि न। ही मेला मलाखड़ा असांजी सिंध जी सकाफ़त आहिनि। तूं मेलो त लॻाए सघींदो, पर इहा ज़मीन कॾहिं कोन ॾींदुसि। आलम खान ॻाल्हि ॿुध, ज़मीन तां तोखे हथ खणणा पवंदा, पर रुॻो मेलो गुज़रण थी। ही मुंहिंजी ॾाढ़ी आहे, तोसां घटि कोन थी। मां चवंदो हितां निकिरी वञ। जेको तोखे करिणो आहे वञ कजां, तर मुंहिंजे अखियुनि जे अॻियां। मूंसां मुक़ाबिलो कंदे हल। वाह जो मुक़ाबिलो थींदो, पर ॿुध, जंहिं बि मुक़ाबिलो हारायो उनखे गले ते विहारे कारो मुंहुं करे सॼे ॻोठ में चकर हणावो। कचहरी की हूंदा बिना हिन में हवा नहीं ख़बर हुन कुमेत बछेरे जेको आहे उनजो छा हाल आहे? साईं दाणो खुटी अड़े त पोइ
गोदाम मां बाजरी की पूरी खणाए वञे न। हाँ सर साईं बिल्कुल। हाँ बाबा तव्हां ख़ुशि आहियो? अल्लाह महिरबानी। तूं ॿुधाए दादा ख़ुशि आहीं? ॿियो छा हाल आहे साईं? ख़ुशि आहियो तव्हां? दुआ ताली वालेकुम सलाम। छा हाल आहे जानी? ख़ुशि आहियां चङो भलो सभु ख़ैर? फर्स्ट क्लास बाबा। तूं मूंखे फोन करी त मां गाॾी मोकिले ॾियां। बस बाबा इन जो टाइम न मिलियो, जीअं इम्तिहान ख़त्म थिया हलियो आयुसि। चऊं तव्हां हाणे फ्रेश थियो त पोइ पाण कचहरी कयूं था। ठीकु आहे ठीक है, बेस्ट ऑफ लक। थैंक यू। ओके। अॼु वरी तूफ़ान ईंदो, अॼु वरी कंहिं ग़रीब जे आस्थाने ते विझ कर कंदी, अॼु वरी कुंदर कुसंदा, तबाही थींदी, बर्बादी थींदी, वरी कंहिं ग़रीब जी इज़त लुटबी, कंहिं कुआर जी इज़त लुटबी। ऐं मुंहिंजा मालिक, ऐं मुंहिंजा मौला, असांजी कॾहिं हिननि ज़ालिमनि मां असां ग़रीबनि जी इज़त मरण देने पड़ेंगे। वो छा करे? इते तो निलायाशी, निलायाशी, बंगलाई, घरी, गाड़ियों, मां, तू भी आया। मुझे नहीं जरूरत ना है। तो कहते जल्दी जा सके नहीं आ। वाह बाबा वाह, अॻे अवां जूं ॻाल्हियूं कननि सां ॿुधंदा हुआसीं, पर अॼु त अखियुनि सां ॾिसी वरितो अथमि। जानी कि ईअं न थिए त हमेशह लाइ तुंहिंजो ऐं मुंहिंजो वास्तो ख़तम न थी वञे। मां चवां थो निकिरी वञे था। वास्तो? कहिड़ो वास्तो? हिकु ज़ालिम ज़मींदार ऐं बेरहम वॾेरे सां मुंहिंजो कहिड़ो वास्तो थी सघे थो, जंहिंखे धरतीअ जे लॼुनि जी इज़त जी ख़बर न आहे, जेको ॻोठ जे न्याणियुनि ते मेरी नज़र रखे थो, उन सां भला मुंहिंजो कहिड़ो वास्तो थी सघे थो? आलम खान, मूंखे त अॼु ख़बर पई आहे त तूं केॾो ज़ालिम ऐं ॾियारी क़िस्म जो माण्हू आहीं। तूं मूंखे ज़ालिम थो चवे? 2 खरबा छा पढ़ी आयो आहीं त उॾामण जी कोशिश थो करीं? तूं कम कुवत माण्हू आहीं, एतिरी हाम न हण मुंहिंजे साम्हूं, निकिरी वञे था। पर पोइ बि एतिरी सघ हथम जो हिन न्याणीअ जी इज़त ऐं हिन जे पोतीअ जी पासबानी करे सघां। ऐं ज़ालिम इंसान, थोरो ख़ुदगर्ज़ीअ जो पर्दो हटाए हिन मिसकीन ऐं लाचार जेका तुंहिंजे धीउ मिसल आहे, हिन ते शफ़क़त जो हथ त फेरे ॾिस। हिन जी चादर लाहण जे बजाय हिन ते इज़त भरी अजरक त उठे ॾिस। मूंखे कसम आहे हिन जे मज़लूमियत जो, हिन में तोखे पंहिंजी न्याणी नज़र ईंदी, हिन में धीउ नज़र ईंदी तोखे। बस कर जाने पुत्र, खुदा के वास्ते बस कर। किथे किथे मुझे सीनों दर्द में फाटी न पाए। अज तो मुझे अंदर जे इंसान के जागायो आहे जाने, मुझे ज़मीर के जिंदा कयो आहे तो पुत्र, मूंखे माफ़ी। अज खां पोइ हिन ॻोठ जी हर न्याणी मुंहिंजी न्याणी आहे। तूं मूंखे माफ़ कर, माफ़ कर जाने पुट, तूं हिनखे घर छॾ पुट। अच मोमन, हल त हलो।
आराम न कयो आहे छा? ॾिस मोमल, हाणे सुबुह थी वई आहे ऐं तोखे तुंहिंजे घर वठी थो हलां। मूंखे जल्दी घर वठी हलो। बाबा ये था वरचो हले कहिड़ो हाल हूंदो? रात जेकी बि कुझु थियो उनखे तूं हाणे विसारे छॾ। बाबा जे कहे ते आऊं इंतहाई पेशेमान आहियां। मूंखे घर वठी हलो जल्दी। तूं बिल्कुल न घबराए, तव्हां असांजा पंहिंजा आहियो। हल ताऊं तोखे पंहिंजे घर वठी हलां। हलिया। तूं पर हिन खे त छोटी आई न था ये न चो जेकर जानी न हुजे हा तो तव्हांजी इज्जत जेकर मिट्टीअ में मिली वञे। मूं त सम्झो त वॾेरे जो पुट बि वॾेर की ज़हनियत रखंदो हूंदो, पर तोखे त के मुक़दस मां लोली ॾिनी आहे। पंज ई आंगुरियूं बराबरि न हूंदियूं आहिनि मुंहिंजा दोस्त। बाबा ज़ालिम ज़रूर रहियो आहे, पर हाण हुन जे अखियुनि तां अंध जी पटी लही चुकी आहे। हा दा ऐं मूंखे पंहिंजी धीउ सॾियो अथसि ऐं ही लोही ओढे मूंखे इज़त बख़्शी अथसि। ए मालिक, हर वॾेरे जे घर में जेकर जानीअ जहिड़ो पुटु हुजे हा त पोइ हीअ धरती जन्नत थी वञे हा। तूं केरु आहे? हिते छो आयो आहे? तूं खूनी आई, तूं कातिल आई। अब तोखे ज़िंदा न छॾे। बाबा बाबा हे बाबा की छाती में आहे। आधा आधा बाबा की छाती में आहे। खणे बाबा हाणे पंहिंजे फस में न आहे। छा बाबा चलो थी वियो आहे? हा दी, तुझी जुदाई जो सपनो बर्दाश्त न करे सघियो। न इहो नथो थी सघे। हिते केरु कंहिंजो वेझ न आहे जेको ग़ैरत जे लाश खे आपे हयात नहीं ज़िंदा करे। हिते सभु चीरींदड़ फाड़ींदड़ वहशी हैवान आहिनि। हिते सभु खूनी आहिनि। हिते सभु कातिल आहिनि। कातिल कातिल बाबा बाबा नहीं बाबा बाबा। माफ़ कजो, बाबा पंहिंजे वस में न आहे अदा। न अदा, अहिड़ी ॻाल्हि न आहे। मुंहिंजे लाइ को कमकार हुजे त आऊं हाज़िर आहियां। अदा, राजा खे पुलिस हरूभरू वठी वई आहे। अदा, हुनखे थाणे तां छॾाए अचो। इंस्पेक्टर साहब, तव्हांखे शायदि ग़लतफहमी थी आहे। राजा बेडोही आहे। बेडोही? तव्हां हुन जो अॻियो रिकॉर्ड ॾिठो आहे? मूंखे राजा जे केस जी ख़बर आहे। माज़ी में हिन ते तमामु घणा ज़ुल्म थिया आहिनि, पर हाणे हिन इहा ॾोहनि जी दुनिया छॾे ॾिनी आहे। हिन खे तव्हां हाणे जीअण ॾियो। ॾोहारी जी जीअण जी जाइ फ़क़ति जेल आहे। मिस्टर, you don't know about my job. I know about your job. I am familiar with these things and I know their results very well. Can you tell me under what section you have arrested Raja? You can't. तव्हांखे ख़बर आहे हिकु शरीफ शहरी खे तशद्दुद करे हुनखे नाहक हद से वेझा में रखण केॾो वॾो जुर्म आहे। इन में तव्हां जेल बि खाई सघो था ऐं तव्हांजी नौकरी बि वञी सघे थी। अंडरस्टैंड? सर, ये रईस आलम खान जो पुट जानी है। आई सी। शायदि तव्हांखे ख़बर न आहे त असां हुनखे रईस आलम खान जे चवण ते गिरफ़्तार कयो आहे। तव्हांखे पघार सरकार थी ॾे या वॾेरो आलम खान? नौकरी सरकार जी था कयो ऐं ग़ुलामी वॾेरनि जी। अफ़सोस आहे तव्हां ते। माफ़ कजो, असां कोशिशि कंदासूं त पंहिंजे फ़र्ज़ में कोताही न थिए। जी सर।
राजा के वठी अच। साईं तव्हां हिनखे वठी अचो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अचो अचो अदा अचो 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 जाने अचो अचो सालमन तुझो कहिड़ो हाल करे छॾियो आहे। ॿियो राजा ठीक पिया आहीं न? हाँ अदा हीअं मां ठीकु आहियां। अदा जानी जेके तूं असां सां भलाई कयूं अलाह हिन जो अजुर तोखे अदा ज़रूरु ॾींदो। न दा ज़ाहिद, राजा मुंहिंजो भाउ जहिड़ो आहे ऐं हिन जी मदद करणु मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। हाणे तव्हां हिनखे हिते रहायो जीअं डॉक्टर हिन जो सही इलाज करे सघनि। ऐं हूअ मेले वारी ज़मीन उहा बि मूं तव्हांजे नाले कराए छॾी आहे। पर अदा उहा त फॾे में आहे। अदा कोर्ट उनजो फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में ॾेई छॾियो आहे। हाणे मूं उहा तव्हांजे नाले कराए छॾी आहे। सुबुह जो उहे काग़ज़ बि तव्हांखे मिली वेंदा। उनते छो आयो आहे? आलम खान तो जेको पुराणनि गुदामनि मां माल कढी विकिरो कयो आहे न, मां तोखां उनजो हिसो वठण आयो आहियां। हिसो मूं सॼो माल ग़रीबनि ऐं यतीमनि में ख़ैरात करे छॾियो आहे। हाणे भलो इहो थींदी त तूं हितां हलियो वञ। मुंहिंजो तव्हां माण्हुनि सां को वास्तो कोन्हे। जेकर तूं न वेंदे त मां पुलिस खे घुराए तोखे गिरफ़्तार कराईंदुसि। छो यारनि सां सिर लॻे असां खां एतिरी जल्दी नफ़रत थी वई अथई छा? हले वञे था। जानी तूं असां त पाण में ॿाहिरि आहियूं अदा, पर हिनखे त छो थिया आहियूं? अदा ज़ाहिद, दरअसल ॻाल्हि हीअ आहे त तू कातिल वैशी खूनी, तू हवस परस्त वैशी आई, तू मुझे बर्बादी जो जिम्मेवार है। तू कातिल आई, तू खूनी आई, तो मुझे घर तबाह करा। अब तो कैसे डाला चले मुझे माफ कर सलेमान, खुदा जे वास्ते मुझे माफ कर। तुझे अंदर में जेका बाह बहरी रही आहे उनखे दुखाइण वारो मां आहियां। मां ज़ालिम आहियां, मां कातिल आहियां। तुंहिंजी बर्बादी जो कारण मां आहियां सलेम। खुदा जे वास्ते, खुदा जे वास्ते मुझे माफ कर, मुझे माफ कर। कोन रहंदासीं हिते जानी, पाण वेंदासीं हलिया। अदा ज़ाहिद, तव्हां ॻोठ छो छॾींदव? तव्हां असांजा पंहिंजा आहियो। ही ॻोठ बि तव्हांजो पंहिंजो आहे। मूं बाबा खे सम्झायो आहे, हुन तव्हां खां माफ़ी वरिती आहे ऐं हुन जे तरफ़ां आउं तव्हां खां माफ़ी थो वठां। ज़ाहिद, राजा खे पाऊं सम्झाए छॾींदुसि, हुन खां पिण आउं माफ़ी वठी छॾींदुसि। तूं हुनजो फ़िक्र न कर। साईं ज़ुल्म थियो, साईं कहर थियो। छा थियो? साईं ज़ुल्म थियो, असन वॾो साईं कहर थियो ॿियो। अरे ॻाल्हि बि कंदे यार को रियूं बि कंदे। साईं सुहिणो चवंदो सच, कावड़ लॻेव त भले लॻेव। जेका साईं ज़मीन उहा मेले वारी आहे न, उहा साईं जानी ज़मीन राजा ई साईं तके ॾेई छॾी आहे।
यो छापे थी हां साईं वो खाता ही मट जी विया उ चानिया ने साईं राजा ही साह दे वाले खाता करे छडी अरे जाने ये जमीन जा खाता न पर पंजे किस्मत जा खाता मटाया है जाने सा गड आओ ने छोरे जाहिद ही राजा जी जिंदगी जा ॾींहं रही वन रात भंभोर रही वन रात भंभोर तेरे पादे असल साढ़े चलो थे सुना एक नजर डाब त निहार शरीफ छोकरे के तंग कंदे तव्हांखे शर्म कोन थी लख जी गाल कई थी माई वडी मुझे अॻियां कख बि कोन चुरंदो आहे तूं ज़बान थी हलाई तोखे ख़बर न आहे त मां केरु आहियां सुञाणा थी तोखे बि त तुंहिंजे चमचे खे बि लोफर के जायजा तव्हांखे मां भेण कान्हे हाय हाय केड़ियूं गालियूं थी करी मुजी अमड़ी हो थुकला थुक तू चुप कर चमचा तव्हां ई तने रईसन के खराब कयो आहे तरसो और राजा के चई तव्हांखे ठीक थी कराए तोखे असां सां हिकिड़ो सौदो करणो पवंदो मां सम्झी कोन सघियो सरकार छाजो सौदो कुकड़न जो सौदो तोड़े ने जेका बिना पेतन वारी कुकड़ा है जायद ओहा तू साल खन रही सके तई छड तू परेशान न थी सिर्फ एक रात जी त ॻाल्हाए न ये करे कोन दियो सरकार रड़ न कर जायद ये तुंहिंजो घर न हाकिम खान जी हवेली आहे हिते ॾाढे ॻाल्हाइण वारे जी ज़बान कढी छॾींदा आहियूं मां ॾाढो मिसकीन आहियां सरकार मूं ते रहम कयो ठीक है तो क्या असां सोचण जो टाइम था ॾियूं तूं वञ छो भाई खिलाए न लाए पई त तुंहिंजी वर्जिश खुटंदी बि या न जेसी ताणी मुकाबलो न खटींदुसि तेसी ताणी वर्जिश कंदो रहंदुसि चङो हाणे ढगे किरण तूं मुकाबलो खटे ॾेखार त मने ऐं जे किरायउसि त मुश्किल आहे ठीकु आहे हाणे जेसी ताणी ढगो न किराईंदुसि ओसी ताणी तोसां न मिलंदुसि खबर है काफी साल का पो बंद पियो खैर था है ना
आलम खान असां सां गद्दारी कई आहे। मूंखे तुंहिंजी मदद खपे। अंदर में बाहि पई ॿरे बहराम खान। हिक पासे आलम खान ज़मीनुनि ते कब्ज़ो कयो वेठो आहे त ॿिए पासे इहो छोरो राजा जी अख में अटकियो आहे। हाणे त सिर पटको थो पट पवे। तुंहिंजे लाइ सिर्फ़ हासिल आहे, हासिल। मूंखां जेकॾहिं सलाह थो वठणु चाहीं त पोइ ॿुध। हिन वक़्तु राजा जी माशूका मूमल मुखड़ीअ वांगुरु जोभन कढी आई आहे, जोभन। मुंहिंजे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे? वाह जी ॻाल्हि कई अथई बहराम खान। नांग जो ज़हर हमेशह हुनजे मथे में हूंदो आहे ऐं असांखे नांग जो मथो जी वठणु घुरिजे। मूमल खे हथ हेठि आणण खां पोइ राजा ख़ुदि ॿुख़ुदि अची असां वटि झुकंदो। हाकिम खान, तुंहिंजी या मन जी मुराद ज़रूर पूरी। इहो कमु आऊं पाणे कंदुसि बहराम खान। तोखे मूं लाइ हिकु ॿियो कमु करणो पवंदो। आलम खान जो पुटु जानी जीअं ॿनियुनि ते निकिरे त गोलनि जी बरसाति करे हुनजो सीनो पुरण करे छॾ। सुबुह जो सिज उभरण ते ऐं जीअं ई सुबुह जो सिज उभरियो त सम्झ त इहो छोरो ॼाओ ई कोन हो। बहराम खान, मूंखे तो मां इहा ई उमेद हुई। हाणे तोखे मोकल आहे। यारनि सां सिर लॻे आहे, सिर अखियूं बंदि आहिनि त छा थी पियो? आउं त तोखे दिलि यकीन सां ॾिसी सघां थो। भला ॿुधाए त आउं केरु आहियां? चोर त ॻाल्हाइण में पकड़िजी पियो। असां तव्हांजो छा चुरायो आहे जो साईं जन असांखे चोर था चवनि? तो ई त मुंहिंजो सभु कुझु चुरायो आहे, मुंहिंजी दिलि, जान। हाणे त मुंहिंजो सभु कुझु तूं ई आहीं मूमल। राजा, मूंखे एतिरो प्यार न ॾे जो चरी थी पवां। चरियो त आऊं थी विया। सच पुछी त जॾहिं तड़पी ऐं छिरकी निंड मां उथंदो आहियां त निर्णय निंड ॿई मूंसां कावड़जी पवंदा आहिनि। मूंखे हाणे देरि थी वई आहे, हाणे हलां थी। पर पंहिंजो ख़्यालु रखजांइ, ठीकु आहे?
मरिजी वियो बुज़दिल। महिरबानी अदा तव्हांजी, तव्हां मुंहिंजी जान बचाई। ना अदा, इंसानी नाते खां इहो मुंहिंजो फर्ज़ हो। बराबर तोसां ही हालत कई थी यो राजा जेकर जे ना चाहे न त हाकिम खान इने आलम खान जे पुट जो लाश और चारा ने छोरे जो दिमाग खराब थियो ने जो दिमाग ठीक करणो पवंदो। बराबर खान राजा ये जख्म तोखे न पर मूंखे ॾिना आहिनि। मूंखे कसम आहे यार जो इन छोरे सां अहिड़ो असर कंदुसि जो हुन जूं ईंदड़ नस्लूं यादि कंदियूं। पर यो छोरो ॾाढो चालाक ऐं होशियार अथई यार। इनखे तरीक़े सां मारणो घुरिजे, तरीक़े सां। पीरन फकीरन जी सिंधड़ी सुहारी, पीरन फकीरन जी सिंधड़ी सुहारी, ओ पीरन फकीरन जी सिंधड़ी सुहारी। हाकिम खान तुझे सिर जो ख़ैर हुजे। कीअं यादि कयो अथई? दिलावर हिकिड़ो माण्हू सिर ते चढ़ी वियो आहे, उनजो सिर विञाइणो आहे। कंहिंजो सिर विञाइणु असां लाइ मामूली ॻाल्हि आहे। ॿियो को हुकुम कर। राजा असांजे सिर तां टोपी लाहिण जी कोशिश कई आहे दिलावर। असां उनजे सिर तां उनजी चाची जी छांव ख़तम करणु था चाहियूं। तुंहिंजो सिर सलामत हुजे हाकिम खान। न हूंदो हुनजो चाचो ऐं न हूंदी हुनजी शान। त पोइ अॼु तव्हां ॿई ॼणा वेंदव ऐं राजा जे चाचे खे हमेशह लाइ ख़तम करे छॾींदव। ऐं हा, जेकॾहिं राजा मिले उन जी बि सिसी धड़ खां धार करे छॾियो त पोइ आउं ॾिसां त तोखे मुझे करे केतिरी न तकलीफ़ ऐं मारा मारी थी करणी पए। तूं ईअं छो थी सोची मूं महिल? जानवर खे मारण लाइ मूं बि जानवर थियणो पवंदो आहे। मूंखां त हाणे हर सोच छॾाइजी वई आहे। मां त हाणे हिकु मूर्ति मिसल थी वई आहियां। बसि तुंहिंजे प्यार जे सहारे पइजी वई। ऐं आउं उन मूर्तिअ जी हमेशह पूॼा कंदो रहंदुसि।
हाँ हिते तुंहिंजे लाइ आहियां। मुझे लाए हाँ तुंहिंजे लाइ। छो तुझे दिमाग त नाहे ख़राब? हाँ मुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे। मुंहिंजो दिमाग़ तो ख़राब कयो आहे। तो मुंहिंजे रातनि जूं निंडूं हराम करे छॾियो। तोखे मूंसां गॾु हलणो पवंदो। चलो नहीं तो हाँ हूं चरियो थो आहियां। तोखे मूंसां गॾु हलणो पवंदो। चलो के कमीना खबर सुना इनमें लगी आयो है बहराम खान राजा वञी पोइ दरिया जे कप ते करीस पूरो समझी ॼाओ ई कोन राजा हा ऐं दरिया जे कप ते त ओए अॼु समझ त इन जा ॾींहं पूरा थी विया यारनि सां से लॻे अचो मूंसां छोकरी मानी का
ऐसे और ऐसे अरे मुंह में भजी है मुंह में भजी है तुम क्या डालो है आओ सही हो अरे 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 जवान तो हिन डाटे साथ दिशे थी धार कैसे तुस ओ जाहिद तो अजल तुझे मौत जड़ी जाए न मुझे मौत एडी ना है तू असांजे नगर में तो अज तुझे मौत एडी आ
राजा यार सासरे लगे के पक्ष करो राजा वो सब कब चला राजा तो जड़े सालमा के छड़िया वैश्य के छड़िया जे खबर ना केतन मासूमन के यतीम कर छड़ियो जे केतन सुहागन जा सुहाग उजाड़ छड़िया ना 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 फकीरन जी सिंधड़ी सुहारी ओ पीरन फकीरन जी सिंधड़ी सुहारी ओ पीरन फकीरन जी सिंधड़ी सुहारी नाज करे सिंध जंहिंजो शाह भिटाए भली नाज करे सिंध जंहिंजो शाह भिटाए भिटाए जो रिसालो आहे हक़ जीवाई भिटाए जो रिसालो आहे हक़ जीवाई।